बरकत है इनमें अबे अम्मा जे फैसले के मञो उनको दुआऊं वठो मां तव्हां खां पुछां थो जेका न्याणी जेको पुट पंहिंजे पीउ जो फैसलो न मञींदो अम्मा जो फैसलो न मञींदो या जेका न्याणी पंहिंजे पीउ मां खे छॾे भाइरनि भेनरुनि खे छॾे कुटुंब ऐं कबीले खे छॾे वञी कोर्ट में वञी निकाह कंदी जंहिं पीउ जी इज़त जो ख्याल न कयो अम्मा जी इज़त जो ख्याल न कई भाइरनि ऐं भेनरुनि जे इज़त जो ख्याल न कई या मुड़ुस जी कहिड़ी इज़त कंदी मुड़ुस जी इज़त कंदी अगो बेस्तो कंदसि जो दुनिया ॾिस इन न कयुसि त इन मूं जेका ॼमंदसि उहा ज़लील कंदसि तंहिंजे करे मां पंहिंजे नौजवाननि खे बि गुज़ारिश थो कयां पंहिंजे अधरनि भेनरुनि न्याणियुनि खे बि गुज़ारिश थो कयां त अबे अम्मा जे फ़ैसिलनि खे मञो उन्हनि जे मञण में फ़ाइदो आहे उन्हनि जे दुआउनि में फ़ाइदो आहे हदीस में अचे थो टे शख़्स हुया बुखारी में हदीस पोइ निकिता जाबुलू इलाइक़ो हुजे अचानक बारिश पइजी वई पोइ हिकिड़ी गार हुई उन गार में वञी लिखिया त बारिश ख़तम थी त पोइ निकिरो जबल में बारिश जो पवंदी आहे त पाणी वॾो तेज़ ईंदो आहे कारुनि खे बि खणी ईंदो आहे वॾनि वॾनि पथरनि खे बि गेले वेंदो आहे हिकिड़ो वॾो पथर हुयो उनखे पाणी गेलींदो आहे उहो पथर उन गार जे मुंहं में टई ॼणा हुअनि पत्थर सुक थी वियो ॾाढी हटाइण जी कोशिशि कयूं पर पत्थर हटे ई न सॾ कयूं पर हिननि जे सॾ खे केरु ॿुधे ई न हदीस में अचे थो जॾहिं ज़िंदगी खां नाव में थी आहे पुटनी ॼणनि पाण में मशवरो कयो त हाणे अहिड़ो को नेक अमल तव्हांजो हुजे उन जो वास्तो ऐं वसीलो ॾेई करे रब खां दुआ घुरो त हीअ मुसीबत टरे वसीलो जाइज़ आहे सफ़ा कटावाह बि न थियो पंहिंजे महबूब जे सदके पंहिंजे प्यारनि जे सदके जीअं चांडे साहब गज़ल चयो आहे सदके फातिमा बतूल इहो वसीलो जाइज़ आहे पर हिनखे ज़रूरी न सम्झो इहो अक़ीदो न रखो त वसीले खां सवाइ रब ॿुधंदो ई कोन रब बग़ैर वसीले जे बि ॿुधंदो बाक़ी ईअं चई सघिजे थो या अलाह ही तुंहिंजा प्यारा हिननि जे सदके हिन नंढिड़ो बच्चो आहे हिन कोई गुनाह कोन कयो या अलाह हिन जे सदके असांजा मसला हल कर या अलाह ही मुंहिंजा अबो अम्मा नेकोकार आहिनि अबे अम्मा जे सदके मुंहिंजा मसला हल कर इहो वसीलो जाइज़ आहे पर हिनखे ज़रूरी न सम्झो अमल जो वसीलो तो जाएगा हदीस में अचे थो पोइ हिकिड़ो नौजवान उथी बीठो रब खां दुआ घुरई या अल्लाह मुंहिंजो हिकिड़ो अमल आहे मुंहिंजे पाड़े में हिकिड़ी औरत हुई मुंहिंजी हुन सां ॾाढी मुहबत थी वई पर जेतिरी मुंहिंजी हुन सां मुहबत एतिरी हुनजी मूंखां नफ़रत पोइ हिकु दफ़े हुनखे का मजबूरी थी पई मुंहिंजे घर आई चई मूंखे पैसनि जी ज़रूरत है मां चयो जेतिरा पैसा चवीं तोखे पैसा ॾियां अलमारियुनि जा कबटनि जा दरवाज़ा मां खोले छॾिया पर अॼु मुंहिंजे दिलि जी ख़्वाहिश पूरी कर या अल्लाह पोइ हूअ बि राज़ी थी वई मां बि राज़ी थी वियुसि जॾहिं मां गुनाह जे लाइ अॻिते वधियुसि त उन माई रोई करे चयो इत्तक़िल्लाह अल्लाह जो ख़ौफ़ कर रब खां जो मजबूरी जो फ़ाइदो न वठ दरियूं ऐं दरवाज़ा त बंदि हल पर अल्लाह त हर जाइ ते मौजूदु आहे रब त असांखे हिते बि ॾिसे थो या अल्लाह मां तुंहिंजो ख़ौफ़ कंदे तुंहिंजो डपु कंदे उहे पैसा बि उनखे ॾिना उनजे मथिड़े ते मां हथ रखियो त बसि तूं मुंहिंजी अधी आहे मुंहिंजी भेण आहे या अल्लाह इहो अमल जेकॾहिं तो वटि क़बूल आहे त इन अमल जे सदके हिन पथर खे हटा नबी साईं फरमायो दुआ घुरी जो बस कई त पत्थर पाण ई सुरकियो अधु थोरो सुरकियो ॿाहिरि हवा अचे पई रोशनी अंदरि अचे पई कुछ बचण जी उम्मीद ज़ाहिर
वरी बियो नौजवानो थी बीठो रब खे चई या अल्लाह मूं वटि हिकिड़ो मज़दूर हुयो मज़दूरी पियो करे वो शाम जो टाइम जनमल थियो मज़दूरी वठण जो तो वो मज़दूर कावड़जी हलियो वियो मज़दूरी मूंखों न वरितई मां उन जी मज़दूरी अमानत करे कारोबार में लगायमि जीअं इमरान चवंदो आहे त बेदा वठो बेदल में वरी कुकड़ियूं थींदियूं वरी कुकड़ियुनि जो वापारु कयो या अल्लाह मां उन जी मज़दूरी अमानत करे कारोबार में लगायमि बकरियूं थी वयूं रिढूं थी वयूं ढगियूं थी वयूं पैसो थी वियो कुछ सालनि खां बाद मज़दूर आयो चयां था मुंहिंजी तोॾे मज़दूरी रहियल आहे महिरबानी कर मूंखे पंहिंजी मज़दूरी ॾे मां चयोमांसि सदाई बकरियूं बि तुंहिंजूं रिढूं बि तुंहिंजूं ढगियूं बि तुंहिंजूं ही तुंहिंजा पैसा चईं था मूंसां भोग न कर मज़ाक न कर अॻे बि कावड़ायो हुई वरी बि कावड़ाईंदो मूंखे पंहिंजी मज़दूरी ॾे मां चयोमांसि सदा तुंहिंजी मज़दूरी मां कारोबार में लॻायमि अमानत करे ही सॼो माल तुंहिंजो आहे या अल्लाह वो सॼो माल मां हुनखे ॾिनुमि हिकिड़ो रुपयो बि पाण वटि न रखियुमि इहो मुंहिंजो अमल आहे जेकॾहिं तो वटि क़बूल आहे इन अमल जे सदके इन पत्थर खे हटा नबी साईं फरमायो दुआ घुरी जो बस कई त पत्थर पाण ई हटियो अधु माण्हू निकिरी सघे पियो अधु न पियो निकिरी वरी टियों नौजवानो थी बीठो रब खे चई या अल्लाह मुंहिंजो बि हिकिड़ो अमल आहे मां बकरार हुयुसि धनार हुयुसि बकरियूं चारींदो हुयुसि पोइ हिकु दफ़े राति जो देरि थी वई मां बकरियुनि खे वाड़ में वाड़े खीर ॾुई पहिरीं अबे अम्मा खे पियारींदो हुउसि पोइ बचड़ा पोइ ज़ाल पोइ मां या अल्लाह हिकु दफ़े मूंखे देरि थी वई मां बकरियुनि खे काए आयुसि खीर ॾुई आयुसि त अबे अम्मा खे निंड अची वई मां उहे खीर जा 2 प्याला जले करे अबे अम्मा जे मथनि जे आॾो बीही रहियुसि नंढड़ा बचड़ा रोअनि पिया मुंहिंजे गोॾनि खे चंबड़ा पिया बाबा खीर ॾे बाबा खीर ॾे मां चयो न पुट पर अबो अम्मा पोइ तव्हां या अल्लाह उहे मुंहिंजा बचड़ा बि रोई रोई सुम्ही पिया ज़ाल बि जहिड़ो कयो त तोखे पिणे मांगे जी गिणती आहे तोखे बचनि जो फिक्र न आहे जीअं ॾिसंदा वक़्त वारनि जा महिराई ताना या अल्लाह उहा बि जहिड़ो करे वञी सुम्ही पई मां उहो खीर जलियूं बीठोसि अबे अम्मा खे उथारियां बि नथो न पियो त कुराड़ा वरी अलाए निंड अचे न अलाए न अचे न आधी राति खां बाद अबो साईं बि उथियो अमर साईं बि उथी अब्बा इते बीठो ईअं को हाओ बाबा साईं हाओ अम्मा ही त हिकिड़ी राति आहे पर मां तव्हांजे इंतज़ार में महीननि जो महीननि जो रातियूं मां बीही सघां थो उजागो करे सघां थो बाबा खीर पी अम्मा खीर पी अबे अम्मा खे खीर पियारे दुआ वठी पोइ वञी सुतुसि या अल्लाह इहो मुंहिंजो अमल आहे जेकॾहिं तो वटि क़बूल आहे इन अमल जे सदके इन पत्थर खे हटा नबी साईं फरमायो दुआ घुरी जो बस कई त पत्थर ठड़को ॾेई वञी ॿाहिरि किरियो 3 ॼणा आराम सां निकिरी आया इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि तर्जुमतुल बाब में लिखियो आहे त हिन वक़्त बि असांजे मथां जबलनि जे जूं मुसीबतूं हन छिपूं हन आहिनि या न जेकॾहिं चाहियो था इहे मुसीबतूं टरी वञनि त पहिरें नंबर ते गुनाह खां बचो अखियुनि जा गुनाह कननि जा गुनाह ज़ुबान जा गुनाह हथनि पेरनि जा गुनाह मौसीक़ी खां बचो राग खां बचो गिला खां बचो ज़िना खां बचो अखियुनि जी ज़िना कननि जी ज़िना ज़ुबान जी ज़िना धारी औरत सां हरूभरू तव्हां प्यार मुहबत में मोबाइल ते ॻाल्हायो ज़ुबान जी ज़िना अथव धारी औरत खे हरूभरू तव्हां ईअं निहारियो अखियुनि जी ज़िना आहे धारी औरत जो आवाज़ तव्हां ॿुधो शौक़ मां कननि जी ज़िना आहे पंधु करे वियो हुन सां कचहरी जे लाइ पेरनि जी ज़िना आहे पहिरें नंबर ते गुनाह खां बचो ॿिए नंबर ते कंहिंजो हक़ न खाओ जीअं हू नौजवान ॾिठो माना मज़दूरी अमानत हुई असां वटि मज़दूरी करे हलियो वञे भॼी वञे रुसी वञे त असां त ख़ुशि थींदासीं त चङो थियो जो वियो पैसा बची विया पर हुन अमानत करे कारोबार कंहिंजो हक़ न खाओ
जेकर तुझे बने जे भरसा बे जी ज़मीन है यो विच वारो बनो आ हाणे ने बने के तास न वठ जा इनके लपो न हण जा मता पराई ज़मीन जो लपो तोड़े अची वने क़यामत जी सत ज़मीन जा रब तोक बनाई करे गिचे में विझंदो हाणे चंगी तरह ड्रॉ कर किन हर नई ज़मींदारनि जी आदत हूंदी हर साल लपो पिया अरे बाबा ही दंग वारो बनो आ इनके लपो तू छो हाँ होॾो बि तुंहिंजी ज़मीन है हेॾो बि तुंहिंजी ज़मीन है पोइ भली उनखे लपो आओ पोइ भली उनजी तास वठो होॾो ॿिए जी ज़मीन आहे भली सौटा मासा था मारो था भाउ आहे इन बने खे लपो न जेकर हिकिड़ो लपो तोड़े अची वियो त पोइ एॾी सज़ा टे नंबर ते अबे अम्मा जे फ़ैसिलनि खे मञो अबे अम्मा खां दुआऊं वठो इंशाअल्लाह ये जबलन जे जूं मुसीबतूं ईअं टरी वेंदियूं जीअं तेज़ हवा ते कख उॾामी हलिया वेंदा इन ॻाल्हि ते अमल कंदो न अलाए कहिड़ो वाक़ियो पिया करूं हज़रत हाबील ऐं काबिल त बाबे ज़ोर न ॾिनो रब के चई या अल्लाह हाबील त मञे थो ही नंढो काबिल ने भागो थी वियो आहे ही नथो मञे पोइ रब छा कयो रब फरमाइस त डंडा हणी हथ पेर ॿधी कोड़ा हणी करे बीहारिस रब ईअं चयो रब फरमायो इज़कर रबा कुर्बानन ॿिन्हिनि खे चओ त कुर्बानी कनि पोइ जंहिंजी कुर्बानी क़बूल थी वञे उहो इन छोकिरी सां शादी करे काबिल सां गॾु जेका ॼाई आहे पोइ हज़रत हाबील हुयो धनार बकरार काबिल वरी ज़मींदार हो अॻे ज़माने में कुर्बानी जो जेको जानवर हूंदो या जेका शइ कुर्बान कबी उनखे जबल ते रखबो पोइ आसमान मां बाहि ईंदी पोइ जंहिंखे साड़े वञे उहा कुर्बानी क़बूल जेका न सड़े उहा कुर्बानी क़बूल न आहे हज़रत हाबील हिकिड़ो थुल्हो मतारो बकर काहे आयो काबिल वरी ने भागो किनो अन्न जेको खाधल गेडन वारो भितरनि वारो अन्न उहो खणी आयो जीअं असां मुस्लमान भलो अन्न ॾींदासीं धिके ते वापारीअ खे ॿियो रखंदासीं गुंदनि में बाक़ी जेको किनो खाधल गेडन वारो अन्न उहो हल बाबा मदरसे सम्झ में अचे थो त असां काबिल जे नस्ल भलो जेको बकर हुजे न हुनखे ताते पीढ़ीअ ते विकिणो बाक़ी जेका फंडी बकरी हुजे जेका न लॻे न यामे उहा कुर्बानी ढगी जेका भली हुजे नी डांद भलो पाले उनखे 1.5 लख 2 लख में विकिणी अचो बाक़ी जेका फंडी ढगी हुजे जेका न लॻे न यामे उन में पती कयो हज़रत हाबील भलो बकर काहे आयो हू वरी किनो अन्न खाधल गेडन वारो अन्न फतुक़बिल मिन अहदिहिमा रब फरमायो पोइ हाबील जी कुर्बानी क़बूल थी वई आसमान में बाई जेका उन जे कुर्बानी के साड़े वई वलम युतक़ब्बल मिनल आखिर काबिल जी कुर्बानी क़बूल न थी वनुई जो ही पियो त काबिल वडे भाउ के धमकी ॾिनी काल लअक़तुलन्नक मां तोखे न छॾींदुसि तोखे क़त्ल करे छॾींदुसि तुंहिंजी मुंडी लाहींदुसि बाबू ऐं तूं ॿई पाण में ॿधल हो बाबे तुंहिंजे कुर्बानीअ जे क़बूलियत जी दुआ घुरी आहे मुंहिंजे कुर्बानीअ जे क़बूलियत जी दुआ न घुरी अथई वरी बि ॾोह हुननि जो पियो चए पंहिंजो निभागो ॾोह न पियो मञे त मां अनु कहिड़ो आहे धमकी पियो ॾे वञे भाउ खे लअक़तुलन्नक मां तोखे क़त्ल करे छॾींदुसि मां तोखे मारे छॾींदुसि त वॾे भाउ चयो मां अन बिबासिती यदी इलैक लअक़तुलक अदा भली तूं मूंखे मारे छॾे पर भाऊ मां तोॾे हथ कोन वधाईंदुसि मां तोॾे हथ कोन वधाईंदुसि मां तोखे माफ़ करे छॾियो इन्नी अख़ाफ़ुल्लाह रब्बल आलमीन मां रब खां डिॼां थो जेको जहाननि जो पालनहार आहे तूं भली मार पर मां तोॾे हथ कोन वधाईंदुसि इन मां मालूम थियो त ॿियो तव्हांखे धमकी ॾे तव्हां चओ हल बाबा माफ़ थी छा यादि दरगुज़र ऐं वॾे भाउ खे कस खाइणु खपे आहे या न ऐं अॼु वॾा भाउर
पी मरी वेंदो नी हाणे ज़मीन जे विरहाइण जो मसइलो थींदो वॾो भाउ चवंदो बाबा इहा ज़मीन मां पंहिंजे पैसनि में वरिती अरे बाबा सभु गॾु हुआसीं कमाई सभिनी जी गॾु हुई की न बाबा मां पंहिंजे पैसनि में इहा ज़मीन वरिती आहे इहो प्लाट मां पंहिंजे पैसनि में वरितो आहे इहो ट्रैक्टर बि मां पंहिंजे पैसनि में वरितो आहे चवनि था वॾा भाउ या कोन था हालांकि वॾे भाउ खे कस खाइणु खपे बाबा हज़रत हाबील कस खाधी की न त वॾनि भाउरनि खे कस खाइणु खपे ऐं वॾा भाउ नंढा भाउर ख़ुशि हुजनि त वॾा तव्हां ख़ुशि थींदा कयो असांजो साईं मोहम्मद क़ासिम साहिबु आहे हुनजा नंढा भाउर ख़ुशि आहिनि माल मिल्कियत जॻहूं कारोबार पोइ साईं चवंदो आहे त मां रब जो शुक्र थो अदा कयां त मूंखे अलाह ग़रीब कयो मुंहिंजे नंढनि भाउरनि खे अमीर कई जेकॾहिं मूं वटि पैसो घणो हुजे हा चवंदा त अधो वॾो खाई चवंदा की न कोशिशि कयो त नंढा भाउर ख़ुशि हुजे ऐं वॾे भाउ जो हक़ु नंढनि ते ईअं आहे जीअं पीउ जो हक़ु पुटनि केरु तव्हांखे धमकियूं ॾे तव्हां चओ हल बाबा यार माफ़ थई तूं भली धमकियूं ॾे तूं भली मूंखे मारे वञजां असां तोखे माफ़ करे छॾियो ख़ुशूसन तव्हां वॾड़ा जेके वेठा आहियो तव्हांखे गुज़ारिश थो कयां त पोयनि खे ठाहे वञ सम्झ अॼु नंढनि खां वधीक कावड़ वॾनि खे शादीअ जी दावत मिलंदी बाबा जेको हिन सां खाईंदो उन सां बि न खाईंदुसि मां बाबा तव्हांजा पेर क़बर में अलाए अॼु मरो अलाए सुभाणे ज़िंदगी त भरोसो आहे ई कोन जवाननि ते मौत अची सघे थो पर पोयरनि खे नंढनि खे ठाहे त इहे रुठल हूंदा इहो मर घड़ी ते ॾोह तव्हां वॾनि ते हूंदो क़ुरान तो फमा फासिलिहु बैन अख़वैकुम वॾनि भाउरनि खे घुरिजे त नंढनि जे विच में ठाहो दुआ कयो मोहबत में जेको मज़ो आहे नफ़रत में मज़ो न आहे सही थो चवां नफ़रतूं ख़तमु कयो मस्जिद में जमात सां निमाज़ हिन जे करे थी पढ़िजे त 5 वक़्त तव्हां गॾु थियो हिक ॿिए खां सां सूर सलियो त बाबा कहिड़ी शइ जी तोखे ज़रूरत आहे कहिड़ी तकलीफ़ आहे असां वेठा आहियूं वरी जुमे जे ॾींहुं ज़ले सॼे इलाइक़े जा माण्हू अचनि हाल अहिवाल वठो हिक ॿिए खां मक़सदु इहो आहे अल्लाह साईं को दुआ आहे अल्लाह ताला हिन ॻोठ खे आबाद फ़रमाए जीअं हिते गॾु हूं इंशाअल्लाह जन्नत में बि ईअं ई गॾु हूंदासीं आलमनि सां बुज़ुर्गनि सां तालुक़ Sunni Sound Panwakil Abdul Hadi and Farman Ali Riaz Ahmed 0300 310398 0300 311411 क्या बात है बाबा आज़ानू आलमनि खां पिया ॼाणायो ऐं आलम केॾी वफ़ादारी पियो करे असां सां पुट बि एतिरी वफ़ादारी न पिया कनि जेतिरा मौलवी असां सां वफ़ादारी असां ॼावासीं त कन में आज़ान ऐं तकबीर बि मौलवी पियो ॾिए वरी जवान थियासीं त ज़ाल बि हलाल करे असांखे मौलवीअ ॾिनी वरी मरी पिया वञूं त पुट बि वेझो कोन पिया अचनि वीचारो मौलवी संदरो ॿधीअ जे मथां पियो बीहे गुस्ल कराए सींगारे गंदगी गलाज़त खे धोए वरी कफन पाराए खुशबू लॻाए कब्रस्तान ताईं वीचारो गॾु आहे दोस्त त उते उताक ते वेठा हूंदा आहिनि त केरु वञे कब्रस्तान ते पुट बि परे बीठा पर मौलवी मथां बीठो पछाड़ीअ में दुआऊं घुरी पोइ पियो अचे एॾी वफ़ादारी पियो करे मौलवी तव्हां सां ऐं तव्हां मौलवियुनि सां एॾी गद्दारी पिया कयो छो इलेक्शन थी अचे त मुंहुं सुॼाई वेठा हो त मौलवियुनि जो छा अज़म कयो त साथ उलमा ॾिसो था मुल्क जा हालात जाम शोरे पुल ते मां हुयुसि त जाम शोरे पुल ते हिकिड़ी औरत हुई बचनि न्याणियुनि समेत दरिया में टपो ॾिनई चई त 2 महीना थिया आहिनि असांजे घर में बाहि न ॿरी आहे बसि पोइ इन कंहिंजी आॾो मां हथ टंगिया हुअसि रोज़ानो ॾिसो पिया ख़ुदकुशी BBC में तबसरो आयो त अञा हालात ख़तरनाक थींदा 200 रुपया तेल थींदो पेट्रोल बहराड़ी वारा कुझु बची सघंदा शहर वारा त साईं बहराड़ी में पाणी पंहिंजो आहे नलका लॻा पिया आहिनि मोटे शहर में त साईं सरकारी पाणी कराची हैदराबाद सखर वञो उते पाणी ॿाहिरि हूंदो टैंकर था अचनि 5000 10,000 टैंकर जो अचे त इहे लटा कीअं धोंदा पाकाई कीअं कंदा अञा तव्हां वटि खीर आहे ॿकरियूं ढगियूं त हिन माइनि खे वठी ॾियो इहे ॿकरियूं ढगियूं सॼो ॾींहुं जहिड़ा पिया थियूं कनि मसरूफ़ हूंदियूं खीर महांगो थींदो
200 रुपया किलो जो खीर थी वञे त केरु वठंदो? शहरी ये सलेमानी चांहि पिया अहिड़ा हालात ईंदा। सब्जी वब्जी पंहिंजी काहियो, ये गोगड़ियूं मोगरियुनि जी मुद अथव, पालक जी, ये थूम वूम बसर पंहिंजा काहे छॾियो। एॾी महांगी थींदव सब्जी जो तव्हां परेशान थी। शहर वारा परेशान आहिनि। हाणे 100 रुपया किलो अटो थी वियो आहे। तव्हांखे त शाबाश आहे, साल जो अनो रखी छॾियो आहे नी ॿाहिरि। आईंदी साल 2 सालनि जो अनो रखिजो। एॾो हरामी असांखे मथे में लॻो आहे। यहूदियुनि जो एजेंट आहे। अफगानिस्तान में इस्लामी हुकूमत है। कंधार जो गवर्नर रात जो वञे पियो पैदल, ॾिठईं त हिकिड़ो पेनू फ़क़ीर आहे फुटपाथ ते वेठो आहे। हुन चयो बाबा हिते छो वेठो आहे? चईंसि मुंहिंजो गुज़र हिन ते आहे, न मूंखे न घर न घाट, बच्चा झूपड़ी आहे, मां पिनी करे पंहिंजे बच्चनि खे खाराईंदो। हा, हुन गवर्नर चयोसि उथ, अॼु राति तूं गवर्नर हाउस में मुंहिंजो महिमान आहीं। चई तूं केरु थींदो आहे? मूंखे 40 साल थिया आहिनि हिते पिनंदे, मूंखे कंहिं न उथारियो आहे, तूं केरु थो उथारीं? चई असां मोहम्मद मुस्तफ़ा जा ग़ुलाम आहियूं। जेकर तूं हिते बुख ते राति जो बग़ैर बिस्तरे जे सुम्हंदे, क़यामत जे ॾींहुं रब मूंखां पुछा करे मां छा हिसाब ॾेई सघंदुसि? तोसां वाइदो थो कयां, जेसिताईं तुंहिंजे घर में तुंहिंजे बच्चनि खे मानी न मिलंदी त मां बि मानी न खाईंदुसि। जेसिताईं तव्हांजे घर में दांगी न चढ़ंदी त असां बि पंहिंजे घर में दांगी न। इनखे चइबो अथव रियासत मदीना। हीअ रियासत मदीना। 3 ॾींहंनि जे अंदरि क़त्ल जो फ़ैसिलो पियो थिए। हिते 8 साल थिया आहिनि असांजे शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद खे शहीद थींदे 8 साल थी। अल्लाह राशिद साहब ॻाल्हि पियो करे त कातिल असांजे साम्हूं था अचनि, उन्हनि जा वॾा वार, विच ते सींडियूं लॻी पयूं, जेल में घुमंदा पिया अथनि। कातिलनि खे का परेशानी कान्हे का, शहीद जा वारिस उहे परेशान। 8 साल थिया आहिनि, अदुल इंसाफ़ नथो थिए, कातिलनि खे सज़ा नथी मिले। सुबुह त शायदि हर शइ थी वई आहे, भेणा हीअ मुल्क आहे। असांजे सिंध में सभ खां वधीक ज़िलो जेको आमदनी पियो ॾिए घोटकी जो ज़िलो, 2 नंबर ते सांगर, 3 नंबर ते बदी। ये घोटकी में फैक्ट्रियूं आहिनि, गैस, ये पाक सऊदी। मां हिन में वियो आहियां, अंदरि जो तव्हां ईंदो त ॼण जहान ई अलॻि, मिटीअ जो ज़रो कोन्हे। 1 सेकंड बिजली न थी वई, 1 सेकंड गैस न थी वई। तालीम मुफ़्त, भले लख रुपया कंहिंजो बीमारी ते इलाज थे, वो ये पैसा उन्हें के बीमारी जो इलाज मुफ्त। तालीम भली लखे रुपया ख़र्च थियनि, जेके अंदरि मुलाज़िम उन्हनि जा बच्चा मुफ्त में पढ़नि। ऐं उते वेंदो त मस्जिदनि में बि उते पेशमाम असांजा सिंधी कोन्हनि, पेशमाम बि पंजाब। सूबो सिंध असांजो, आमदनी असांजे सूबे जी। छा हिते मौलवी कोन्हनि छा जेके नमाज़ पढ़ाए सघनि? सिंध में मौलवी बि कोन्हनि छा? सिंध में आज़ान ॾियण वारा बि कोन पैदा थिया आहिनि छा जो आज़ान ॾेई सघे? चौकीदार भी सिंध में कोन्हे छा जो चौकी ॾेई सघे, को बुहारी ॾेई सघे? बुहारीदार, चौकीदार, मुअज़्ज़िन, पेशमा सभु पंजाब जा। घणा हेॾो ज़ुल्म। 250 अरब साल जी आमदनी आहे। इन्हनि फैक्ट्री वारनि हुकूमत खे चयो त असां 250 अरब ज़िले घोटकी में बिजली हर घर के मुफ्त में ॾींदासीं, गैस मुफ्त में ॾींदासीं, रोड रस्ता सभु असां मुफ्त में सीपेक ठाराए ॾींदासीं। असां को टैक्स न वठो। पर असांजे हुकुमराननि जो मुराद अली शाह जेको वेठो आहे, सरदार आई ख़ान, ये चवंदा त असांखे पैसा ॾियो, पंहिंजा किरोड़नि जूं गाॾियूं, किरोड़नि जा बंगला, बाक़ी अवाम भली धूप पियो पाए। मां तव्हां खां पुछां त 250 अरब साल में घोटकी ज़िले ते ख़र्च अथनि, ॿुधायो गुरबत रहंदी? एॾो ज़ुल्म थी रहियो आहे असां सां। तव्हांखे थियो छा आहे जो मौलवियुनि जूं ॻाल्हियूं तव्हांखे सम्झ में ई नथियूं अचनि? कॾहिं सुधरंदो तव्हां? हेॾो ज़ुल्म लॻो पियो आहे। आख़िर तव्हां सुधरंदो कॾहिं? वाइदो कयो त इंशाअल्लाह उलमा जो साथ ॾींदासीं। इंशाअल्लाह ये पैसा जेके असांजे सिंध में आमदनी आहे या ग़रीबनि ते ख़र्च थिए। अल्लाह से को दुआ है, अल्लाह ताला नेक साले हुक्मरान नसीब फरमाए, जेके मुल्क में अदल इंसाफ़ क़ाइम कनि। वो असांजे हथ में आहे, जंहिंखे असां चूंडियूं उलमा जो साथ ॾींदो नी इंशाअल्लाह। 27 नवंबर ते शहीद जे कातिलनि खे फांसी जे फंदे ते पहुचाइण जे लाइ अज़म कयो त इंशाअल्लाह लाग करे सां ईंदासीं। नारे
जमीयत उलमा इस्लाम अलिया गजल चो तो दस्तार थी।